प्यारा ॿारो अचो त असां सबक 15 पढ़ूं। आऊं आहियां डॉक्टर फुलू मेघवाड़ ऐं मूंसां गॾु आहे अवां जहिड़ो ख़ूबसूरत मेघमल्हार। अचो सबक 15 पढ़ूं। सिंध वर्ष बेज़ोर बे कापिशको सबक पेन उणजोर पै दाल जद रेवन पेशरून 15 हेजर ह काब जबर कै बेजर ब हमजो ये हिक बे जिमेजर जी हिक बेजी मीम जर में दाल जबर द मदद हयजर ही हमजो पेशो हियो बेनुन पेशबो डेपेशडोर बुंड्रो ये जबर ग रेवारो गरो अल्फमदा हये हे आहे अल जबर चेवाचो अच्छो ते जबर त अच्छो त गाब जबर ग डेजर ड जिमेजर जी गड जी खे जबर ख रेवन पेशणु खणु अल जबर चेवाचो अच्छो ते जबर त अच्छो त गाब जबर ग डेजर ड जिमेजर जी गड जी घे जबर घ रे पेशरो अब जबर डेजर ड युवान पेशयूं अड्डियूं काब जबर क मिम पेशमो कम्मो घे जबर घ नेवाणो घणो अल्फमदा हये हे आहे अलफ जबर चेवाचो अच्छो ते जबर त अच्छो त गड जी काब जबर क मिम पेशमो कम्मो काब जबर क रेजर युवान पेशयूं करियूं हये जर ही हमजो जबर हिये पेवा पो खे जबर ख पोख पे जबर पक काफिये जर की पक्की अल्फमदा ये है आहे अलफ जबर चेवाचो अच्छो त गड जी पोख लाम पेशलो नेवान पेशणु लुणु बुंड्रो बेनुन पेश बुंड डे पेशडो बुंड्रो खे जबर खण नेवान पेशणु खणु घरो अड्डियूं पोख लुणु अच्छो त गड जी कम करियूं अच्छो त हिक बे जी मदद करियूं। प्यारा ॿारो हिन सबक के असां वरी हिक बार रवां पढ़ूं था। सबक 15 हिक बे जी मदद ही बुंड गरो आहे अच्छो त गडजी खणू अच्छो त गडजी घर अड्डियूं कम घणो आहे अच्छो त गडजी कम करियूं हीअ पोख पकी आहे अच्छो त गडजी पोख लुणु बुंड खणू घर अड्डियूं पोख लुणु अच्छो त गडजी कम करियूं अच्छो त हिक बे जी मदद करियूं। दोस्तों अवां जी वॾी महिरबानी। अवां खे वीडियोस पसंद अचनि त इन्हनि खे लाइक करियो ऐं ॿियनि दोस्तनि सां शेयर करियो ऐं इन्हनि खे पिणु सब्सक्राइब करियो। तव्हांजी वॾी महिरबानी।